बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु असां सिंधी ईसी किताब जे हवाले सां सबक़ 17 अवां सां डिस्कस कंदासीं, यानी सबक़ 17 असां अॼु सम्झंदासीं। सबक़ 17 में आवाज़, अल्फाज़ ऐं उहे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं, इहो सॼो असां मुकमल तौर ते सम्झंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ 17 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे उहो आहे ॼञ। जे ज़बर ॼ, ञे ज़बर ञ, ॼञ। हये ज़रा ही, अलिफ ज़बर ही, जे ज़बर ॼ, ञे ज़बर ञ, ॼञ। अलमंद आ, हये हे आहे। ॼञ हीअ ॼञ आहे। उन खां पोइ ॿिया लफ़्ज़ अचनि था, जे ज़बर ॼ, ञे ज़बर ञ, ॼञ। ॾाल ज़ेर ॾे, सीन पेशो सो, ॾिसो, ॼञ ॾिस। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो अलिफ पेशो ओ, ञे ज़बर ञ, उञ। लाम ज़बर ल, ॻई ज़ेरा ॻी, लॻी। अलमंद आ, हये हे आहे। उञ लॻी आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो पे अलिफ पा, णूण ये ज़ेराणी, पाणी। पे ज़ेरे पे, ये अलिफ या, रे ज़ेरे रे, पियारे, यानी पानी पियारे। पोइ वरी लफ़्ज़ अचे थो हेवा पेशा हू, डालवा ड्रो, रयेड़े ड्रोड़े, थेवा थो, हू ड्रोड़े थो। पे पेशो पु, जे पेशो जो, पुज। ते ज़बरा त, सीन ज़बरा स, हये ज़रा ही, सही, पुज त सही। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।